बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सोजरो न्यूज़ में भली कार खानपुर महर में सोजरो न्यूज़ रिपोर्टर अली दोस्त गडानी मूजिब शिया उलमा कौंसल तालका खानगढ़ पारा अमरीका मुर्दाबाद रैली कढी वई। शिया उलमा कौंसल तालका खानगढ़ पारा डॉक्टर मोहम्मद निवाज मोहम्मदी, ताज मोहम्मद महर, गुलाम अली, माशूक अली ऐं ॿियनि जी अॻवाणी में पंजगली चौक खानपुर महर खां तालका प्रेस क्लब ताईं रैली कढी। अमरीका मुर्दाबाद रैली में शामिल अॻवाननि ऐं कारकुननि अमरीका मुर्दाबाद फ़लस्तीन ज़िंदाबाद जा नारा हया। अॻवाननि चयो त फ़लस्तीन जे हक़ में असीं मरकज़ी सॾ ते अमरीका ख़िलाफ़ एहतजाज करे रहिया आहियूं। अमरीका मुसलमान मुल्कनि सां ज़ुल्म बंदि करे अॻवाननि अमरीका ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी पिण कई। मीरपुर माथलो जो गोठ कादी लाल बख्श वासी कादी अयाज कलवाल जो बल्दियाती इलेक्शन में बीहण जो फ़ैसिलो। हुन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त दोस्तनि जे घणे इसरार खां पोइ मूं बल्दियाती इलेक्शन में बीहण जो फ़ैसिलो कयो आहे। हुन वधीक चयो त मूं पहिरें सहाफ़त में निजात अख़बार ऐं सोजरो न्यूज़ चैनल जो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर तौरु आवाम जी ख़िदमत कई आहे ऐं हाणे म्यूनिसिपल कमेटी जे वार्ड नंबर 5 जनरल काउंसलर ते फार्म भराए कामयाब थी ग़रीब आवाम जी ख़िदमत कंदुसि। बिरादरी जी घणे मां घणी अक्सरियत हासिल आहे। ॻोठ कादी लाल बख्श जे ॿियनि चङनि मोज़िज़ अहम शख़्सियतनि जी मुकमल हिमायत जो पिण ऐलान कयो आहे। नाज़रीन, मीरपुर माथेलो वासी कादी अयाज कलवाल जो बल्दियाती इलेक्शन में बीहण जो फ़ैसिलो। न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद हनीफ़ सूमरो मूजिब पसंदि जो परणो कंदड़ कोटड़ी जी रवासण अंबर लिगारी मुड़ सुमैत प्रेस क्लब पहुची दाहींदे चयो त असां 22 अप्रैल ते पंहिंजी मर्ज़ी सां घरां निकिरी प्यार जो परणो कयो आहे। इल्ताफ़ कलोड़ खे आउं पसंदि कंदी हुयसि ऐं इन्हीअ सां ई शरीयत मोहम्मदी मूजिब निकाह कयो आहे, जंहिंखां पोइ मुंहिंजा माइट मुंहिंजे जान जा वेरी बणिजी विया आहिनि। मुंहिंजी माउ हुमेरा लिगारी ऐं मुंहिंजा मामा मोहम्मद हसन लिगारी, अब्दुल ख़ालिक लिगारी ऐं केन शाह जो रवासी मोहम्मद लिगारी ऐं ॿिया मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुसु इल्ताफ़ कलोड़ो खे मारण लाइ धमकाए रहिया आहिनि। हुननि वधीक चयो त असांखे हुननि मां जानी ऐं माली ख़तरो आहे। हुननि IG सिंध, DIG जामशोरो, SHO कोटड़ी के अपील कंदे चयो त असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो। माथेलो मां सोजरो न्यूज़ रिपोर्टर कादी अयाज कलवाल मूजिब मीरपुर माथेलो DC ऑफिस जे मेन गेट अॻियां DFC ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। DFC ख़िलाफ़ नठण उस में DC ऑफिस ॿाहिरियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो आहे। एहतजाज कंदड़ कमालदीन पारोचो, ख़ादिम हुसैन, ज़मीर महर चयो त मोहकमदीन महर जेको चौकीदार आहे फूड खाते में, जंहिं DFC खां कुझु ॾींहं जी मोकल घुरी ऐं ते DFC संदसि ॾमरजी पियो ऐं 1 कलाक ताईं कमरे में बंदि करे छॾियो। बेजा ज़हनी टार्चर कयो। हू दिलि जो मरीज़ आहे जेका संदसि नाजाइज़ी आहे। हुननि मुतालबो कयो DFC खे हटाए चौकीदार मोहकमदीन महर सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। मीरपुर माथेलो मां सोजरो न्यूज़ रिपोर्टर कादी अयाज कलवाल मूजिब मीरपुर माथेलो जे मुख़्तलिफ़ मस्जिदनि में 27 जो ख़त्म पूरो कयो वियो, जंहिंमें बिस्मिल्लाह मस्जिद, चडर कॉलोनी जी मस्जिद, जामा अमीर हमज़ा मस्जिद ऐं ॿियूं मस्जिदूं शामिल आहिनि। ॻोठ कादी लाल बख्श जी जामा अमीर हमज़ा मस्जिद में 27 रमज़ान में क़ुरान पाक जो ख़त्म थी गुज़रियो, जंहिंमें मुफ्ती मौलाना मोहम्मद इस्माइल महर ख़त्म पूरो कयो ऐं ॻोठ जी ख़ैरियत ऐं मुसलमाननि जी बख़्शिश जूं दुआऊं पिण घुरियूं वयूं ऐं दुआउनि में कादी सफ़दर हुसैनी, बाबर अली, आमिर अली, अब्दुल रहमान, सुमेर अहमद, मोहसन अली कलंदर बख्श, हेड मास्टर काज़ी लुत्फ़ अली ऐं वॾी तादाद में जमायती शरीक थिया। हाफ़िज़ मोहम्मद इस्माइल खे कंढियूं 40,000 रोक रक़म ऐं 15 वॻा नज़रानो ॾिनो वियो ऐं आख़िर में नात शरीफ़ जी महफ़िल सजाए हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान अक़दस में नातूं पढ़ियूं वयूं।
माथेलो में सोजरो न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद हनीफ सूमरो मूजिब गोठ मलण शेख लग जाम खान समेजो जे रावासिन जो SSP घोटकी जी ऑफिस अॻियां एहतजाज। रौती थाने जी हद में महीनो अॻु 13 सालन जी सुगरावल्द वारिस शेख के जवाबदार आशिक शेख, रमज़ान शेख, अल्लाह बचायो शेख घर में गिड़ी हथियारन के ज़ोर ते अगवा करे वया। एहतजाज कंदड़ मिसमात मरियम फातिमा वारिस शेख राज़ा शेख चयो ता गुज़रियल रात घरन ते जवाबदार हमलो करे हजूर बख्श के गोली हणी ज़ख्मी करे छड़ियो, जैके सखर रेफर कयो वयो आहे। उबावड़ो थाने ते FIR पुण दाख़िल थियल आहे। SHO डोगर पुण वडी रिश्वत घुरे तो। नाज़रीन, मलण शेख लग जाम खान समेजो जे रावासिन जो SSP घोटकी जी ऑफिस अॻियां एहतजाज। मीरपुर माथेलो में सोजरो न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद हनीफ सूमरो मूजिब मीरपुर माथेलो भरसा गोठ सोबदार शहर में अब्दुल शकूर शहर बासरन पारां ज़मीन ते कब्ज़ो करण खिलाफ़ एहतजाज कयो। उन मौके ते अब्दुल शकूर शहर सहाफ़ियुनि खे ॿुधायो त मुंहिंजी देह खेंजू में 19 एकड़ ज़रई ज़मीन आहे, जंहिं ते मुंहिंजे सौटनि ऐं भाइरनि ज़बरदस्ती कब्ज़ो करे छॾियो आहे। गुज़रियल ॾींहुं मां पंहिंजी ज़मीन ते वियुसि त मूं मथां मुंहिंजे सौटनि फायरिंग करे वापसि मोटाए छॾियो ऐं धमकियूं ॾींदे चयो त इहा ज़मीन असांजी आहे, जेकॾहिं वरी आए तोखे संगीन नताइज भोगणा पवंदा। हुन वधीक चयो त ज़रई ज़मीन जा असुल कागज़ पिणु मूं वटि आहिनि, पर उन बावजूद हू बासर हुजण करे ॾाढ करे रहिया आहिनि। हुन IG सिंध, DIG सखर, SSP घोटकी ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त मुंहिंजी ज़रई ज़मीन ते कब्ज़ो कंदड़ ऐं मौतमार धमकियूं ॾींदड़ मज़कूरा माण्हुनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई करे ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म कराए इंसाफ़ फराहम करे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। पाक इनकलाब है आपके ख्वाबों की ताबीर।